कंडियारो शहर जे कलतारपुर मोहल्ले जे रहवासी राजपूत बिरादरी जो भिरिया रोड सां तालुक रखंदड़ बासरनि जे मुबैना ज़ियादतनि ऐं ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। वधीक तफ़सील कंडियारो खां असद शाह जी हिन रिपोर्ट में। जी कंडियारो शहर के कलतारपुर मोहल्ले के रहवासी राजपूत बिरादरी के माण्हुनि पारां राणा इम्तियाज़ राणा मोहम्मद असलम राजपूत राणा सुल्तान राणा इसहाक ऐं ॿियनि भिरिया रोड सां तालुक रखंदड़ बासरनि जी मुबीना ज़ियादतुनि ऐं ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि दाहींदे चयो त भिरिया रोड भरिसां ॻोठ चाहे मनोमल भरिसां संदन ज़रई ज़मीन आहे जंहिंजो रिकॉर्ड बटन मौजूदु आहे। हाणे इलाइक़े जा तालुक रखंदड़ बासर जेके असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त तव्हां ज़मीन ते न अचो ऐं जेकॾहिं तव्हां ज़मीन ते ईंदो त तव्हांखे वधीक नुक़सानु थींदो। जेकॾहिं असांखे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार उहे बासर हूंदा। वॾी महिरबानी असद शाह कंडियारो खां असांखे अपडेट करण जी। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।